अस्सलाम वालेकुम जाली मदद में बहुत अॼु फेसबुक ते वेठो थोरो मतलब कि रोज़मर्रा जी ज़िंदगी में इंसान वेठो हूंदो आहे त दोस्त मूंखे पोस्ट टेक कई ॾिठमि पढ़ियमि वॾो दुख थियो मतलब कि आए ॾींहुं अहिड़ा वाक़िया पंजाब में ई छो मतलब कि चयो वेंदो आहे त पढ़ा लिखा पंजाब हमारा ऐं असां सिंधियुनि खे मतलब कि पंजाब वारा चवंदा आहिनि जाहिल आहिनि। ठीकु आहे बाबा तव्हां पढ़ियल लिखियल हूंदो असां जाहिल पर चवण जो मक़सदु आहे त मतलब कि तव्हांजी पढ़ाई एॾी मग़ज़ मथे ते चढ़ी वई आहे जो तव्हांखे इंसानियत जी ख़बर ई नथी पए। 14 अगस्त वारे ॾींहुं एॾो वॾो ख़तरनाक वाक़ियो थियो न्याणी जी तज़लील थी XYZ केर बि हुई इहो छोकिरी 2 नंबर हुई XYZ कहिड़ी बि हुनजे फेल सां न आयो बदल औरत हुई औरत जी तव्हांखे इज़त करणु खपे आहे हुनखे एतिरे हजूम में जेको आहे हुनजा कपिड़ा फाड़िया हुया उघाड़ो कयो वियो रोड ते चलो ठीकु आहे इहो बि गुज़रियो। हाणे कुझु ॾींहं पहिरियां इहो फैसलाबाद में जेको ॿिनि न्याणियुनि खे नौजवान न्याणियुनि खे चोरीअ जे इल्ज़ाम में उघाड़ो करे रोड पूरे शहर बाज़ार जो चकर ॾियारियो वियो आहे। छा यार इहो मतिलबु कि तव्हां मतिलबु पंजाबी एतिरा जो नाहिल थी विया हो तव्हांजो मतिलबु कि एतिरो ज़हन मतिलबु कि ख़तम थी चुको आहे जो तव्हां अहिड़ियूं हरकतूं करणु शुरू थी आहे जो माना बुज़दिलाना इहो औरत ते हथु खणणु ऐं औरत ते माना पंहिंजो गुस्सो आज़माइणु इहो बुज़दिलाना हरकत आहे ॿियो कुझु पर बहरहाल चयो वेंदो आहे पढ़िया लिखा पंजाब हमारा ऐं असां सिंधियुनि खे चवंदा आहिनि पर शुकुर अलहमदुलिल्लाह असांखे फ़ख़ुरु आहे सिंधी हुजण ते ऐं अलहमदुलिल्लाह असां इहो बि असांखे फ़ख़ुरु आहे जो असां मुस्लमान हुजे या केर बि हुजे असां इंसानियत खे अवल अहमियत ॾींदा आहियूं इंसानियत खे अवल अहमियत ॾींदा आहियूं छो त यार इहो जेको वाक़ियो थियो आहे औरत ते एॾी तज़लील कई वई आहे त असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़िआ जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो बि शफ़क़त वारो हथु ऐं उहो बि मतिलबु कि असांखे हुन हदीसूं बयानु करे ॾेई वियो आहे त मतिलबु कि औरत जे एतिरो हक़ु असांखे आहे आए ॾींहुं अहिड़ा इंसान सोच वाक़िया पंजाब में ई थियनि था शुकुर अलहमदुलिल्लाह असां को बि मतिलबु कि असांखे चयो वेंदो आहे जाहिलनि माना हिते वॾेरो निज़ाम आहे सरदारी निज़ाम आहे ऐं ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारनि था असांखे मंज़ूरु आहे शुकुर अलहमदुलिल्लाह असांखे इंसानियत जी ख़बर पए थी असां रहम दिल त आहियूं अमन परस्त आहियूं इहो पढ़िया लिखा पंजाब तव्हांखे ॻोल्हा वधाईंदो तव्हांखे आयो असां सिंध में ई ख़ुशि आहियूं अलहमदुलिल्लाह असांखे सिंधी हुजण ते फ़ख़ुरु आहे जी सिंध।